छा तव्हांखे ख़बर आहे त असांखे मोहीड़ा छो ऐं कीअं थींदा आहिनि? मोहीड़नि खे ब्लेमिश यानी दाग़ बि चइबो आहे। इहे बालिग़ थियण जी निशानी आहिनि। तक़रीबन हर 10 नौजवान छोकिरनि तोड़े छोकिरियुनि मां 8 खे थींदा आहिनि। पर जॾहिं उहे नौजवानी वारी उमिरि गुज़ारे वेंदा आहिनि त लॻभॻि सभु मोहीड़ा ख़तमु थी वेंदा आहिनि। मोहीड़ा असांजे चमड़ी में वारनि जी पाड़ जे अंदरे पासे थींदा आहिनि जिते सिबीशियस ग्लैंड्स यानी गुदूद हूंदा आहिनि। उन्हनि खे ऑयल ग्लैंड्स यानी सणभा गुदूद बि सॾियो वेंदो आहे। इहे गुदूद तेल नमूने रेशो पैदा कंदा आहिनि जंहिंखे सीबम सॾियो वेंदो आहे। इहो सीबम सने सुराख़ ज़रिए चमड़ी जे ॿाहिरें हिसे ते ईंदो आहे ऐं सननि वारनि ऐं चमड़ीअ खे सणभो करे छॾींदो आहे। आमतौर ते सिबीशियस गुदूद तमामु घटि मिक़दार में सीबम ठाहींदा आहिनि, पर जॾहिं माण्हू बालिग़ थींदो आहे त जिस्म बि वधणु शुरू थींदो आहे ऐं हार्मोन्स सिबीशियस गुदूदनि खे सीबम पैदा करण जो जोश या क़ुवत ॾींदा आहिनि। जीअं ई गुदूद चमड़ीअ जे सननि सुराख़नि में सीबम पैदा कंदा आहिनि त नई चमड़ीअ जा सेल यानी जीव घरड़ा पिणु मुसलसल वधणु शुरू थींदा आहिनि, जेके चमड़ीअ जे ॿाहिरें तह मां वहणु लॻंदा आहिनि। कॾहिं कॾहिं इहे मुअल जीव घरड़ा चमड़ीअ मां नाहिनि वहंदा ऐं सननि सुराख़नि खे बंदि करे छॾींदा आहिनि, जंहिं करे सीबम घटि थींदो वेंदो आहे ऐं नंढड़ी फुरड़ीअ जी शिकिल अख़्तियार कंदो आहे। जीअं त सीबम बैक्टीरिया खे ताक़त ॾींदो आहे, तंहिं करे उहे उते पंहिंजूं कॉलोनियूं ठाहींदा आहिनि ऐं वधंदा रहंदा आहिनि, जंहिं करे इन्फेक्शन थींदो आहे। सो असांजो जिस्म जल्दी रद्द-ए-अमल ॾींदे इम्यून सिस्टम यानी क़ुवत मुदाफ़त खां मदद वठंदो आहे ऐं असांजो रत उन मुतासिर जॻह खे ॻाढ़ो करे छॾींदो आहे जिते क़ुवत मुदाफ़त बैक्टीरिया ते हमिलो करे उन्हनि खे मारे छॾींदी आहे। उन जे नतीजे में चमड़ी ते हल्की सोज दाग़ या मोहीड़े वांगुरु थी पवंदी आहे। मोहीड़े खे महटण या ज़ोर लॻाइण सां बैक्टीरिया चमड़ी अंदरि मुंझी सघे थो, जेको अञा वधीक ॻाढ़ाण या ख़ारिश पैदा करे सघे थो। तंहिं करे बहितर आहे त मोहीड़े खे छॾे ॾिजे त उहो फितरी तौरु पंहिंजो वक़्तु पूरो करे।